Audio Studios. You are watching 11 p.m. Bulletin. बैरूत धमाकन लिबनानी हुकूमत के राय विधि धमाकन खिलाफ अवाम जे सख्त रद्दअमल ऐं एहतजाज बाद वज़ीर आज़म हसन दियाब काबीना समेत इस्तीफ़ा ॾेई छॾी। क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त बैरूत सानिहो करप्शन जो नतीजो आहे, केस दाख़िल करणु घुरिजे। ज़िम्मेवारनि खे अंजाम ताईं पहुचाइण वारे मुतालबे ते अवाम सां गॾु आहियूं। पार्लियामेंट हाउस ॿाहिरियां एहतजाज दौरान मुज़ाहिरीन ऐं सिक्योरिटी फोर्सिस में चकरियूं। बैरूत धमाकनि में 200 खां वधीक माण्हू अॼु जो शिकार ऐं 5000 शहरी ज़ख़्मी थिया हुआ। सिंध समेत सॼे मुल्क में लॉकडाउन ख़त्म, समूरा कारोबारी मर्कज़ खुली विया। बाज़ारुनि में एहतियाती उपाउ मुकमल नज़रअंदाज, इंतिहाई घटि माण्हुनि मास्क इस्तेमालु कयो। सिंध हुकूमत कारोबार ऐं ट्रांसपोर्ट खोलण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि कारोबारी मर्कज़ हफ़्ते जा 6 ॾींहं सुबुह 6 खां राति 8 वॻे ताईं खोलण जी इजाज़त हूंदी। रुॻो छंछर ते कारोबार राति 9 वॻे ताईं खुलियल रहंदो। ब्यूटी पार्लर्स, जिम ऐं समाजी विथी वारनि रांदियुनि ते लॻल पाबंदी ख़त्म। दरगाहूं BSOPs तहत खोलण जी इजाज़त। सिंध में शादी हॉल्स ऐं तालीमी इदारा 15 सेप्टेम्बर खां खोलिया वेंदा। सिंध हुकूमत JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान खे DC सेंट्रल जो उहिदो छॾण खां रोके छॾियो। कमु जारी रखण जी हिदायत। मुक़ररी ते तनक़ीद बाद वफ़ाक़ संदसि ख़िदमतूं वापसि KP सरकार हवाले कयूं हुयूं। वफ़ाक़ी सरकार जे नोटिफिकेशन बावजूदि ज़ियाउर रहमान DC सेंट्रल कराची जो उहिदो नाहे छॾियो। माफ़िया हुकूमत खे पाले रही आहे। हुकूमत उन माफ़िया जो छा बिगाड़ींदी? सुप्रीम कोर्ट कराची में सरकारी ऐं निजी इमारतुनि ते लॻल समूरा बिल बोर्ड्स ऐं साइन बोर्ड्स हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। शहर में बिल ऐं साइन बोर्ड्स हटाइण जा इख्तियार कमिश्नर हवाले। अदालत रिमार्क्स में चयो आहे त जेकॾहिं कुझु थियो त हुकूमतुनि जो दाणो पाणी बंदि थी वेंदो। कमिश्नर साहब, तव्हां बाइख्तियार आहियो, कार्रवाई करे समूरा साइन बोर्ड्स हटाए छॾियो। कराची खे हर को तबाह करे रहियो आहे ऐं हर को पंहिंजे हिसे जी रॉयल्टी भरे हलियो वेंदो आहे। लॻे थो सभु माफ़िया बणियल आहिनि। वज़ीरनि खे ॾिसो त मुस्कुराईंदे वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में घुमंदा आहिनि। सिंध हुकूमत जी रिट किथे आहे? हर माण्हू माशाअल्लाह लॻायो वेठो आहे। सिंध जो वॾो वज़ीर हेलीकॉप्टर ते घुमी फिरी वापसि मोटी ईंदो आहे। माण्हुनि जी मौत ऐं कराची शहर में सफ़ाई जो ज़िम्मेवार केरु आहे? शहर खे केरु साफ़ कंदो? सुप्रीम कोर्ट जो कराची में हद दख़लनि वारे केस जी ॿुधणी दौरान AG सिंध खां पुछाणो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स में चयो त रोज़ानो गटर जे पाणी में ॿारड़ा ॿुॾी फौत थी वेंदा आहिनि। मुंहिंजी गाॾी जो फीथो गटर में फासी पियो हो। लॻे थो कराची जे माण्हुनि सां दुश्मनी आहे। सिंध हुकूमत ऐं लोकल बॉडीज़ जी बि कराची सां दुश्मनी आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत पार्क लैंड रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अनवर मजीद सूदो ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां अदालत आॾो ॾोह मञण खां इनकार। एहतसाब अदालत जे जज आज़म ख़ान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां पुछियो त तव्हांजी ज़ात कहिड़ी आहे?
फ़र्द जुर्म में लिखणी आहे। आसिफ ज़रदारी चयो त हू सिंधी आहे ऐं सिंध जी नुमाइंदगी कंदो आहे। नैब तरफ़ां पार्कलैंड रेफरेंस में 61 शाहिदनि जी फ़हरिस्त अदालत में जमा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए पेश थी चयो त हू समूरनि इल्ज़ामनि खे रद्द करे थो। मुंहिंजे वकील जी गैर मौजूदगी में फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। जवाबदार ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ वकील घुर्बल हूंदी आहे। एहतसाब अदालत जे जज मोहम्मद आज़म रिमार्क्स ने चयो त जी असां अदालती फ़ैसिले में लिखंदासीं त फ़र्द जुर्म लागू करण वक़्तु तव्हांजो वकील मौजूदु न हो। पार्कलैंड रेफरेंस ते ॿुधणी 1 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। हाणे एयरपोर्ट ते को बि कमर्शियल कमु न थींदो। सुप्रीम कोर्ट कराची एयरपोर्ट भरिसां सिविल एविएशन अथॉरिटी जी ज़मीन ते पार्क ठाहिण जी हिदायत करे छॾी। CAA खां ईंदड़ हफ़्ते रिपोर्ट तलब। कराची में हिल पार्क जी ज़मीन ते अरियल घर ड्राहिण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ने चयो त PCH सोसाइटी नालनि ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि। उन्हनि जे करे ई समूरा नाला ख़तम थी विया। अदालत कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब कंदे चयो आहे त घरनि जे अलाटीज़ जिन खे पैसा ॾिना आहिनि उन्हनि इदारनि सां राब्तो करे सघनि था। सुप्रीम कोर्ट कराची में किडनी हिल पार्क जी ज़मीन मुकमल तौरु ख़ाली कराइण ऐं निजी स्कूल जी इमारत ड्राहिण जो बि हुकुम ॾेई छॾियो। मेयर कराची चवे थो त मूं वटि इख्तियार न आहिनि, पोइ घर वञो, छो मेयर थी वेठा आहियो, तव्हां कॾहिं घर वेंदो। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान चीफ जस्टिस जो मेयर कराची वसीम अख्तर खां पुछाणो। मेयर अदालत खे आगाही ॾींदे चयो त संदसि मुद्दो 28 अगस्त ते ख़तम थी वेंदो। चीफ जस्टिस चयो त तव्हां हलिया वञो, कराची शहर जी जान छुटी पवे। कराची जे मेयर्स मुस्तक़िल तौरु शहर खे तबाह करे छॾियो आहे। शहर लाइ केरु बि कुझु नथो करे। मेयर कराची वसीम अख्तर अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि इस्तीफ़ा सां बि मसइला हल न थींदा। सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत इख्तियार जे बहाने सां कराची खे तबाह करे छॾियो आहे। बल्दियाती इदारनि खे मज़बूत करण खां सवाइ कराची जे अवाम जो मसइला हल न थींदा। कराची जो अवाम सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे टैक्स ॾेई रहियो आहे। ॿुधायो वञे त उहो पैसो केॾांहुं वियो। काछे में ॿोॾ सबबि फाथल समेत ख़ानदाननि अञा ताईं इमदाद जे ओसीड़े में वेठल। ख़ुराक जी खोट समेत केतिरनि ई अज़ियतुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। पाक फ़ौज जी टीमुनि ऐं इंतिज़ामिया तरफ़ां फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ ऑपरेशन जारी। जोही हाई स्कूल में कैंप क़ाइमु थियण बावजूदि मुतासिरनि खे मुंतक़िल न कयो वियो। इंतिज़ामिया मुतासिरनि जे खाधे पीते जो सामान विरहाइण बदिरां रस्ते ते उछले छॾियो। घरनि में अंदरि पाणी आहे, घणी जायूं फाटी पियूं आहिनि, कचा घर किरी पिया आहिनि। जेको माल जो चारो आहे पोइ उहो ख़तमु थी वियो। घणा कोट किरी पिया आहिनि। घणनि में घणो नुक़सानु आहे। हिन महिल बि 4 फुट 5 फुट में पाणी जेका आहे उहा बीठो आहे। हर घर जे तव्हां अंदरि वेंदो तव्हांखे पाणी पाणी नज़र ईंदो। चईं जाइ ते कट आयो आहे, पाणी तमामु घणो निकिरी वियो आहे ऐं निकिरे पियो थो, पर तॾहिं बि पाणी में लास्ट कोन्हे थो। साईं जेकॾहिं सूरत हाल इहा ई रही, जेकॾहिं इन ते को कमु न थियो त जोई खे नुक़सानु आहे। जोही में FP बंद ते पाणी में लाथ अची वई। FP बंद के मुख़्तलिफ़ हंधनि तां लॻल घारा वधण लाइ कोशिशूं तेज़। आपाशी खाते जे वज़ीर सुहेल अनवर घारनि जे दौरे बाद टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सुभाणे ताईं समूरा घारा वधण जी दावा कई ऐं चयो त FP बंद के घारा लॻण बाद थियल लापरवाही जी जांच कई पई वञे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जाबलू पट्टी ते तेज़ बरसातुनि बलोचिस्तान में बि तबाही मचाए छॾी। नसीराबाद, सिब्बी, बोलान ऐं झलमक्सी में 300 खां वधीक ॻोठ मुतासिर। पाणी जो तेज़ वहिकिरो केतिराई कचा घर ऐं छुपायो माल लोढ़े वियो। परे वारनि इलाइक़नि में केतिराई माण्हू फाथल। पाक फ़ौज ऐं मक़ामी इंतिज़ामिया जूं टीमूं रेस्क्यू ऑपरेशन में रुधल। कोयटा ऐं सिब्बी में ज़मीनी राब्तो काटा थियण बाद रेलवे खाते तरफ़ां मुसाफ़िरनि लाइ शटल ट्रेन हलाइण जो फ़ैसिलो।
बलोचिस्तान के वॾे वज़ीर जाम कमाल तरफ़ां सिबी डिवीज़न के मुतासिर इलाक़नि जो दौरो, इंतज़ामिया तरफ़ां खेस बोर्ड ऐं उन जे नतीजे में थियल नुक़सान बाबति ब्रीफिंग। सिंध सरकार 18 ग्रेड के 30 सब्जेक्ट स्पेशलिस्ट ऐं असिस्टेंट प्रोफेसर्स के इंतज़ामी उहदनि तां हटाए छॾियो। हायर सेकेंडरी स्कूल्स में मुक़र्रर तालीम खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिंध में कोरोना वधीक 10 मरीज़नि जूं हयातियूं गड़काए वियो। 278 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस जा फहिलण जो अंग 1,24,127 थी वियो। वॾे वज़ीर कोरोना जा नवां अंग जारी कंदे चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कराची में 93 नवां केस ज़ाहिर थिया, कंबर में 18, सखर में 13, हैदराबाद, दादू ऐं खैरपुर में वधीक 12 शहरी कोरोना जो शिकार, सांगड़ में 9, शिकारपुर में 11, शहीद बेनज़ीराबाद ऐं ठट्टो में 8 नवां केस ज़ाहिर। लाड़काने के चाणका अस्पताल के MS ऐं ठेकेदार में टेंडर के मामले तां छेड़ो। MS इरशाद काज़मी पुलिस घुराए ठेकेदार मुजीबुर रहमान तुनियो के गिरफ्तार कराए छॾियो। ठेकेदार इल्ज़ाम मणियो आहे त MS 25 लाख रुपया रिश्वत घुरी, इनकार तां ठीको रद्द करे छॾियो। लिखत में ठीको रद्द करण की घुर करण तां MS बदअख़लाक़ी कई ऐं पोइ पुलिस घुराए गिरफ्तार करायो। MS ठेकेदार जा इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त टेंडर कंहिं हिकु शख़्स के क़बूलण या इनकार करण सां मंज़ूर नाहे थींदो। टेंडर जारी करण लाइ सरकारी कमेटी हूंदी आहे। ठेकेदार टेंडर के मामले में रुकनो विधो ऐं ॿाहिरि निकिरी अजायूं ताहूं कयूं। खिपरो लॻ अछड़े थर में समा बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो। हिकु ॼणो अब्दुल गफूर समो क़तल, 3 ॼणा ज़ख़्मी जी हालत नाज़ुक हुअण सबबि खेनि हैदराबाद रेफर कयो वियो। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण तेज़। शहदादपुर वेझो घर अंदर पुरस्कार नमूने गोली लगण के नतीजे में औरत हेड कांस्टेबल लेला लाखो मारिजी वई। लेला लाखो जी नंढी भेण जो चवणु आहे त भेणवो बशीर लाखो पिस्टल साफ़ करे रहियो हो त इतफ़ाक़ी तौर गोली छुटी वई जेका लेला के मुंह में लगी। पुलिस मूजिब वाक़े वारे हंध तां तेल, कपिड़ो, एक फॉल ऐं पिस्टल भी हथ कयो वियो आहे। वाक़े की जांच कई पई वञे त वाक़ियो इतफ़ाक़ी आहे या क़तल। औरत हेड कांस्टेबल जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। एडिशनल IG सखर टाइम न्यूज़ हुमायूं शरीफ के रिपोर्टर इमदाद पांवर ते पुलिस के बेशियाने तशद्दुद की जांच करे SHO मेहदी रज़ा टालपुर ऐं ॿियनि अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। SP कामरान दरकोन जांच ऑफिसर मुक़रर। सिंध जर्नलिस्ट काउंसिल सूदो ॿियनि सहाफ़ती तंज़ीमुनि हुमायूं शरीफ में पुलिस गर्दी की मज़म्मत कंदे चयो आहे त SHO ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त सहाफ़ी बिरादरी सरापा एहतजाज बणिजी वेंदी। हर हर जन्म वरबो वठी है, हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। खत्म ऊंधाए की बिजली, खत्म ऊंधाए की बिजली, चिट्ठी चांदान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। सिंध के अरडे बुर्ज शहीद बशीर खान कुरैशी की 61वीं सालगिरह मल्हाई वई। शहीद बशीर कुरैशी की सालगिरह के मौके ते जस्कम चेयरमैन सनान कुरैशी की अगवानी में मरकजी क़यादत रतोदेरो में मज़ार से हाज़िरी भरी। सिंध के मुख्तलिफ़ शहरन में शहीद बशीर कुरैशी के भेटा पेश करण लाइ तकरीबूं। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी चयो आहे त सिंध हिन वक्त केतरनि मसइलनि में घेरियल आहे। असां अदम तशद्दुद के रस्ते ते हलंदे शहीद बशीर कुरैशी जियां जिद्दोजहद करण जा हामी आहियूं। मुल्क में सोन लाॻीतो महांगो थियण बाद सस्तो थियण लॻो। फ़ी तोलो अघ में 3000 रुपया लाद। सोन जो फ़ी तोलो 1,29,000 रुपया थी वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।